जानवा थाने जी हद ॻोठ दीनपुर में ॻोठाणो गुलाम शबीर अगवा थी वियो हो, जेको अञा ताईं बाज़ियाब न थी सघियो आहे। अचो त संदसि जे वारसनि सां ॻाल्हायूं त हू छा था चवनि। हिते इलाइक़े में जेको ॾहकाव आहे उहो ख़तमु कयो वञे। जेको हथियारनि जी तमामु हिकिड़ो सैलाब हले थो हिन रोड सां, उहो हथियारनि जो सैलाब बंदि कयो वञे। कंहिं बि तरीक़े सां जेकॾहिं को ताक़तवर आहे हुकूमत त महिरबानी करे हिन इलाइक़े जो मथां जेको ॾहकाव आहे हिन सॼे ॻोठ खे, हाणे त ख़ुदि अञा बि हिरास थी वियो आहे। अॻे बि हे वाक़ियो थियो आहे, हाणे ॿीहर जेको वाक़ियो थियो आहे, सॼो ॻोठ ऐं नंढा वॾा सभु डिॼनि था वञूं। एॾो ॾहकाव पियो आहे त सुभाणे असांजे लाइ छा थींदो। तंहिंजे करे जो जल्दी थधेबाब कयो वञे ऐं हिन इलाइक़े जे मथां ऑफिसर तवजो करनि। बाल ऑफिसरनि ताईं सभिनि खां मुतालिबो आहे, को नाजाइज़ न आहे, जाइज़ मुतालिबो त असांजो मसइलो हल कयो वञे, असांखे तहफ़ुज़ अमुन ॾिनो वञे। हिते बदअमनी चोट चढ़ियल आहे, इन जे करे असां वरी बि दोहिरायूं था वज़ीर आला ताईं, मथे सदर ताईं सभिनि खां त असांखे तहफ़ुज़ ॾिनो। को कोटिया जा पठान न आहियूं, इते ई इलाइक़े में रहूं पिया, ख़बर पए पई काथों जी बदअमनी आहे, केरु करे पियो, को मलाइक कोन कनि पिया, हितां जा इंसान कनि पिया। उहे बदतरीन इंसान जेके इंसाननि जो सुम्हण ऐं आराम जीअण जंजाल करे ॾिनो अथऊं। उहा राति ख़ाली न आहे जंहिं राति थाणे जा एॾा मेंह न टपे। ऐसे जो जान हुआ कंहिं बि क़िस्म जी असांजी कारकिर्दगी न मञींदासीं। हज़रत साईं अब्दुल बारी साहब नायब अमीर जमियत उलमा इस्लाम ज़िला शिकारपुर मौजूदु आहिनि। साईं जन जी मौजूदगी में SSP शिकारपुर, DIG लाड़काणो, वज़ीर आला सिंध तमामु बाला ऑफिसरनि जी ख़िदमत में अर्ज़ ऐं अपील कयूं था, ॿाहूं ॿधी अर्ज़ ऐं अपील कयूं था, महिरबानी करे असांजे इलाइक़े में अमन करायो वञे। मुतालिबो असांजो भाउ खे जेको आहे न बाज़ियाब करे। असांखे कल्ह ख़बर पियो कि कराची मौज आया हूं। गुलाम शबीर बुरई जे वारसनि SSP शिकारपुर खां मुतालबो कयो आहे त गुलाम शबीर बुरई खे जल्द बाज़ियाब कराए खेनि बेचैनी ख़तमु कराई वञे। कैमरामैन मंसूर अमन सां गॾु शाबिद अबड़ो, जेकब न्यूज़, सुल्तानपुर।